जी सिंध जी लतीफ़ जीअं त अॼु असीं हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं जेको पहिरियां त असां एहतजाज कयोसीं अदा सारंग जोए खे जेको राति जो 1:30 बजे धारा उन्हनि खे खंबे खणी विया आहिनि उन्हनि जे घरनि में घिड़ी करे उन्हनि जे घरनि जा दरवाज़ा टोड़े करे उनजी सॼी जेका बि फ्लैट में जेके बि उन्हनि जा ॿिया अपार्टमेंट्स हुया उन्हनि सभिनी खे अरगमाल करे ऐं उन्हनि जे घरनि में घिड़ी उन्हनि जा दरवाज़ा टोड़े न सिर्फ़ु दरवाज़ा टोड़िया अथनि पर अदा सारंग जी फैमिली खे रासा कयो अथनि ऐं उन्हनि जे घरनि जूं सेफूं उन्हनि जा दरवाज़ा टोड़िया अथनि उन्हनि जी पेती जेका तव्हां ॾिसंदा वीडियो में तस्वीर क्लियर पियूं अचनि उन्हनि मां सामान कढी उन्हनि भञा कई आहे हिकिड़ी सिधी सी हिकिड़ी इंसानी हक़नि जी लताड़ थिए पई सिंध जे अंदरि मुसलसल इहो जेको जबर ऐं ॾाढ रियासत जी तरफ़ खां हले पई इन जे ख़िलाफ़ अदा सारंग मुसलसल लगातार जदोजहद में हो न सिर्फ़ु जबरी तौर ते खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ उहो मुसलसल जदोजहद करे पियो पर सिंध में अगरि जेको बि इशू हुजे सिंध जे वसीलनि जी जेका फुरलिट थिए पई उन्हनि जे लाइ उन्हनि जी जदोजहद हुई हिंदू नियाणियुनि जो मज़हब तब्दील करणु उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको मज़हब तब्दील कयो पियो उन जे ख़िलाफ़ु उनजी जदोजहद हुई बैरिया टाउन हुजे कालाबाग डैम हुजे या सिंधू ते जेके बि डैम ठाहिया पिया वञनि अदा सारंग मुसलसल उन्हनि जे लाइ सरापा एहतजाज जो सिंध जे हिकु ज़रे इशू जे लाइ उहो हमेशह पंहिंजी फैमिली सां गॾु पाण ख़ुदि जॉब बि करे पियो ऐं पंहिंजी को बि फ़र्ज़ बि हू निभाए पियो हुनखे खंबड़ हिकु इंसानी हक़नि जी लताड़ आहे ऐं इहो आख़िर इंसानु केसि ताईं बर्दाश्त कंदो असां सां एतिरी नाइंसाफ़ी थियनि पियूं बलोचिस्तान में एतिरो असरु लॻो पियो आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में एतिरो असरु लॻो पियो आहे कलभूषण यादव जेको राज एजेंट आहे हितां जी रियासत हितां जा इदारा हुनखे हिकु काउंसलर रसाई ॾियनि पिया पर हितां जा सिंधी हितां जा पश्तून हितां जा बलोच जेके आहिनि उन्हनि खे उहे नज़र कोन पिया अचनि असां वञूं त आख़िर कहिड़े दर वञूं असां कंहिंखे था ॾियूं असां किथे वञूं हितां जो आइन मौजूदु आहे उन ते अमल न पियो थिए कानून मौजूदु आहे उन ते अमल न पियो थिए इंसानी हक़ मौजूदु आहिनि उन्हनि ते अमल न पियो थिए त इंसानु आख़िर मजबूर थी केॾे वञे असां जॾहिं हिते प्रेस क्लबनि ते अची हिते दरनि ते अची असीं वेहूं था त पोइ हिते बि अची करे असांखे हिरासा कयो वेंदो आहे ऐं हितां बि असांजे माण्हुनि खे खंबे गुम कयो वेंदो आहे पहिरियां बि खंबे गुम कयो वियो हुयो हाणे बि असांजे प्रेस क्लब ते माण्हू अगरि केॾे वञे सो असां पंहिंजे सिंधी अवाम खे सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी अपील कयूं था गुज़ारिश कयूं था त अचो हिन रियासत जे ख़िलाफ़ु जेका ही रियासत जेका ही दहशतगर्दी शुरू कई आहे उनजे ख़िलाफ़ु अचो ऐं विढ़ूं ऐं अचो ऐं जदोजहद कयूं हीअ बिल्कुलु बि आइन जे ख़िलाफ़ु वर्ज़ी आहे बिल्कुलु बि इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ु वर्ज़ी आहे अवां जेके दिलनि में या अवां जे ज़हननि में जेके बि ख़ौफ़ आहिनि अवां उन्हनि खे कढो ऐं अचो ऐं गॾु थी करे असीं पंहिंजे पेरनि जे लाइ ऐं पंहिंजे बचड़नि जे लाइ ऐं पंहिंजे क़ौमी कारकुननि जे लाइ असीं उन्हनि जे लाइ जदोजहद कयूं असांजा प्यारा असांजा क़ौमी एक्टिविस्ट उहे समूरा सियासी कारकुन आहिनि ऐं उहे पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ ऐं उनजे वसीलनि जे लाइ जदोजहद कनि पिया उहे असांजा कोई ॾोहारी कोन आहिनि कंहिं इलीगल एक्टिविटी में हू को अहिड़ो कमु कोन पिया कनि जो हू उतां उन्हनि खे खंबे गुम कनि या अहिड़ी का ॿी का उन्हनि वारदात कोन कई आहे जो उन्हनि खे खंबे खणी उन्हनि खे घरनि में घिरी करे हितां जा इदारा पंहिंजी वर्दियुनि में अची करे पंहिंजी फ़ौज जी जेका वर्दी आहे आर्मी जी जेका वर्दी आहे उन में अचनि पिया पुलिस जी वर्दी में अचनि पिया ऐं उन जी वर्दी में खणी पिया वञनि इन वर्दी हिकिड़ी सवाल निशान आहे हितां जी रियासत जे लाइ अवां चओ था असां वटि उहे माण्हू न आहिनि त पोइ इहे आर्मी जी वर्दियुनि में केरु पियो अचे पुलिस जी वर्दियुनि में केरु पियो अचे रेंजर्स जी गाॾी में केरु पियो अचे इहे सॼा सिधा असां सवाल छा असां वटि सबूत आहिनि जॾहिं असांजे भाउ खे बि खंबे खणी पियो वञनि थी रेंजर्स वारा सिधी सही असां उन्हनि जी वीडियो लाइव असां रिकॉर्डिंग कई असीं असां वटि सबूत मौजूदु आहिनि त इहे इदारा आहिनि फ़ौज ई आहे जेके असांजे माण्हुनि खे खंबे खणी था वञनि असां इन्हनि जी इहा जेका ज़ुल्म आई ऐं जेका हीअ जबर हिननि शुरू कयो आहे त असां त इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं भले मां केतिरा बि ॾाढ पंहिंजा आबा हलायो सिंधी क़ौम पहिरियां बि पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे वसीलनि जे लाइ जदोजहद कई आहे हाणे बि कंदी ऐं असां पंहिंजे अवाम खे पंहिंजी क़ौम खे हिकिड़ी अपील कयूं था त पंहिंजे ॿारनि जे लाइ जदोजहद कयूं जय सिंध